ख़बर अवां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची पहुची रहियो आहे। अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। घरू वज़ीर मोहसिन नक़वी रेंजर्स हेडक्वार्टर जो दौरो करे अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची पहुची रहियो आहे। अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी रेंजर्स हेडक्वार्टर जो दौरो करे अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची पहुची रहियो आहे। अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची पहुची रहियो आहे। अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। अवां खे आगाह कयूं पिया। घरू वज़ीर मोहसिन नक़वी रेंजर्स हेडक्वार्टर जो दौरो करे अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी अॼु कराची पहुची रहियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूदु आहे। जी शबीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुची रहियो आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी कराची में रेंजर्स जे हेडक्वार्टर जो दौरो कंदो। उन खां अलावा रेंजर्स हेडक्वार्टर में अमन अमान बाबति हिकु आला सतही इजलास जी सदारत पिणु कंदो। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी कराची में FIA जी रीजनल हेडक्वार्टर जो बि दौरो कंदो। मोहसिन नक़वी FIA जे आला सतही इजलास जी सदारत पिणु कंदो। उन खां अलावा वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी कराची में अॼु अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। जी ठीकु आहे शबीर, अवां जी महिरबानी।